अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठवर वाला कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे संदसि सूंहं जी सुराण ते भंवरनि जियां बबूल जी थे आया। संदसि सूंहं लासानी आहे। संदसि सूंहं ऐं सींगार अहिड़ो जो हिकु क़िस्म जी नज़ाकत पई बखे, नाज़ुक ऐं न्याज़ मेठ ॼणु मज़े सां भरियल आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे संदसि सूंहं जे सुराण ते भंवरनि जियां बबूल जी थे आया। संदसि सूंहं लासानी आहे। संदसि सूंहं ऐं सींगार अहिड़ो जो हिकु क़िस्म जी नज़ाकत पई बखे, नाज़ ऐं न्याज़ मेठ ॼणु मज़े सां भरियल आहे। सचाई सची मोहबत मुश्क ऐं अतुर जहिड़ो सरहो आहे। सचाई सची मोहबत मुश्क ऐं अतुर जहिड़ो सरहो आहे। सुरहो आहे। कंहिं ॿारहें देख वेख या शान शौकत ते मोहिजी वञे अहिड़ो न आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे संदसि सूंहं जी सुराण ते भंवरनि जियां बबूल जी थे आया। संदसि सूंहं लासानी आहे। संदसि सूंहं ऐं सींगार अहिड़ो जो हिकु क़िस्म जी नज़ाकत पई बखे, नाज़ ऐं न्याज़ मेठ ॼणु मज़े सां भरियल आहे। कॾहिं त ॾुखनि ॾाखड़नि ऐं ॾोलान करे अहिड़ो कके। कॾहिं त ॾुखनि ॾाखड़नि ऐं ॾोलान करे अहिड़ो कके। सभु मुश्किल मौला मुश्किल कुशा आसान थियनि, सभु मुश्किलातूं ख़ुशीअ सां बरसर थियनि, ईअं चवंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे संदसि सूंहं जे सुराण ते भंवरनि जियां बबूल जी थे आया। संदसि सूंहं लासानी आहे। संदसि सूंहं ऐं सींगार अहिड़ो जो हिकु क़िस्म जी नज़ाकत पई बखे, नाज़ ऐं न्याज़ मेठ ॼणु मज़े सां भरियल आहे। रमज़ खे न खोलियो त ॻुझी रहिजी वेंदी। रमज़ खे न खोलियो त ॻुझी रहिजी वेंदी, पर जे उनखे खोलियो त वरी ॼणु सम्झणु मुश्किल आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे संदसि सूंहं जे सुराण ते भंवरनि जियां बबूल जी थे आया। संदसि सूंहं लासानी आहे। संदसि सूंहं सींगार अहिड़ो जो हिकु क़िस्म जी नज़ाकत पई बखे, नाज़ ऐं न्याज़ मेठ ॼणु मज़े सां भरियल आहे। रमज़ उन शख़्स जी रहबरी कंदी जंहिंखे रमज़ उन शख़्स जी रहबरी कंदी जंहिंखे या अल्लाह ख़ुदा रब अल रहमान अल रहीम जे पारां नसीब जी नवाज़श थियल आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे संदसि सूंहं जी सुराण ते भंवरनि जियां बबूल जी थे आया। संदसि सूंहं लासानी आहे। संदसि सूंहं ऐं सींगार अहिड़ो जो हिकु क़िस्म जी नज़ाकत पई बखे, नाज़ ऐं न्याज़ मेठ ॼणु मज़े सां भरियल आहे। जॾहिं सियाणप दानाईअ में पाण खां सरसु ॾिसे, तॾहिं संदसि अंदर में अज़ ख़ुदि इज़त जाॻे थी। संदसि सूंहं ऐं सोभिया। जॾहिं सियाणप दानाईअ में पाण खां सरसु ॾिसी, तॾहिं संदसि अंदर में अज़ ख़ुदि इज़त जाॻे थी। संदसि सूंहं ऐं सोभिया।
ऐं अल्लाह ऐं ख़ुदा रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम जंहिंखे तुंहिंजी बाझ थिए तंहिंखे अज़ ख़ुदि दुनवी रहबरनि जी मोहताजी कढण जी कोन पवंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे संदसि सूंहं जे सुराण ते भंवर ॾिजियां बबूलजी थे आया। संदसि सूंहं लासानी आहे। संदसि सूंहं ऐं सींगार अहिड़ो हिकु क़िस्म जी नज़ाकत पई बखे। नाज़ ऐं न्याज़ मेठ ॼण मज़े सां भरियल आहे। ॾुख ॾुखड़ा महिनतूं ऐं कशाला ॼण करणा पवनसि था। ख़ुशी ख़ुशहाल ख़ुशहाली सहज सुकार सुख सुकून फ़रत राहत लाइ ॼण ईअं आहे। ॾुख ॾुखड़ा महिनतूं ऐं कशाला ॼण करणा पवनसि था। ख़ुशी ख़ुशहाल ख़ुशहाली सहज सुकार सुख सुकून फ़रत राहत लाइ ॼण ईअं आहे। फ़क़ति संदसि चङियुनि ख़सलतुनि ऐं सखावत जूं साखूं ॿुधियूं ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे संदसि सूंहं जे सुराण ते भंवर निजियां बबूलजी थे आया। संदसि सूंहं लासानी आहे। संदसि सूंहं ऐं सींगार अहिड़ो जो हिकु क़िस्म जी नज़ाकत पई बखे। नाज़ ऐं न्याज़ मेठ ॼण मज़े सां भरियल आहे।